ओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। बासी पारूथी खिचड़ी। पुराणे समय में हिकु देश ते हिकु राजा राज कंदो हो। उहो तमामु अक़लमंद ऐं धर्मात्मा हो। पंहिंजी आवाम जी सुख दुख जो ख़्यालु रखंदो हो। वक़्त ब वक़्तु चमड़ा पोश करे पंहिंजो वेस बदिलाए राति जो घुमंदो हो ऐं प्रजा जी हर कार्य खे वाक़ुफ़ु थींदो हो त छा थियो छा कोन थियो। इन ई देश में हिकु शाहूकार सेठ रहंदो हो। उहो बेहद ख़ुदिगर्ज़ हो। कंहिंखे मुसीबत में ॾिसी बि हू दान न ॾींदो हो। दान जो नालो ॿुधी हुनखे बुख़ारु अची वेंदो हो। संदसि सुशील पत्नी ग़रीबनि ते घणी दया कंदी हुई। हिन जी जेकी धर्म पत्नी हुई उहा ग़रीबनि ते घणी दया कंदी हुई। संदसि पति देव घर में न हूंदो हो त को घर जो घुर्जाऊ फ़क़ीर या भिखारी संदसि दर ते ईंदो हो न, उनखे कुझु न कुझु ज़रूरु ॾींदी हुई। हिकु ॾींहुं सेठ जो जनमु ॾींहुं हो। संदसि राल सुंदर वेस वॻा ऐं ज़ेवर पाए तमामु लज़ीज़ ताज़ा गरम गरम ताम पति देव खे विझी ॾिना खाइण लाइ। शाहूकार ॾाढी सिक प्रेम सां ताम खाई रहियो हो। उन वक़्तु हिकु भिखारी दरवाज़े ते आयो ऐं वॾी आवाज़ में चवणु लॻो, माई बुख सबबु मरी रहियो आहियां, थोरो खाधो खारा। शाहूकार भिखारी जूं दाऊं सदाऊं ॿुधियूं पर हू माठ में रहियो। हिन ख़्यालु कयो त भिखारी रड़ियूं करे पाणी हलियो वेंदो। शाहूकार जी ज़ाल खे भिखारी ते दया आई। हू पति देव जे मुंहं ते हुनखे कुझु ॾेई न सघी ऐं न हिनखे दड़को ॾेई हटाए सघी थे। आख़िर भिखारी सोचियो त दाह करण मां को फ़ाइदो कोन आहे। सो हिन पुकारे पुछियो त माता छा मां हलियो वञा। शाहूकार जी ज़ाल सोचियो त घटि में घटि हाणे पति देव भिखारी खे खाधे ॾियण लाइ चवंदो, मगर हू त सिर्फ़ु खाइण में ई लॻो रहियो। उन ते शाहूकार जी ज़ाल रड़ कई, चयो त मुंहिंजो पति देव बासी पारूथी खिचड़ी खाई रहियो आहे। तो कंहिं ॿिए दर ते वञी भिक्षा वठि। तूं कंहिं ॿिए दर ते वञी भिक्षा वठि, छो त मुंहिंजो मुड़ुसु पारूथी बासी खिचड़ी खाई रहियो आहे। उन वक़्तु राजा पंहिंजो वेस बदिलाए घुमियो पिए ऐं राजा उन जॻह ते लंघियो। उहे लफ़्ज़ राजा बि ॿुधी रहियो हो। हिन ॾिठो त शाहूकार त सुठा सुठा ताम मज़े सां खाई रहियो आहे ऐं हिन जी ज़ाल ईअं चई त थोरी देरि बाद अचु। हिन जी ज़ाल वापसि हिन फ़क़ीर खे अॻियां वञी चयो त थोरी देरि बाद अचु। हू कूड़ छो ॻाल्हाए रही आहे त संदसि पति बासी खिचड़ी खाई रहियो आहे। राजा घणो सोचियो पर इनखे का बि ॻाल्हि सम्झ में कान आई। ॿिए ॾींहुं राजा जा सिपाही शाहूकार जे घरु आया। संदसि राल खे चयाऊं त राजा तोखे घुरायो आहे ऐं खेसि साण वठी विया। शाहूकार डिॼी वियो त संदसि राल कहिड़ो गुनाह कयो आहे ऐं हू बि डिॼंदो दरबार में आयो। राजा शाहूकार जी ज़ाल खां पुछियो त कल्ह तुंहिंजो पति गरम गरम ताज़ा ताम खाई रहियो हो, तॾहिं तो भिखारी खे ईअं छो चयो त तुंहिंजो पति देव बासी खिचड़ी खाई रहियो आहे। छा तोखे ख़बर न आहे त कूड़ ॻाल्हाइण ॾोह आहे। इन ते शाहूकार जी ज़ाल खिली करे जवाबु ॾिनो त मुंहिंजो चवण में कहिड़ो कूड़ आहे, तव्हां ॿुधायो। बासी खिचड़ी जो अर्थ आहे त अॻियनि जन्मनि में कयल पुञनि
सबबि इन जनम में प्राप्त थींदड़ मिल्कियत। फ़िलहाल मुंहिंजो पति देव उहा मिल्कियत खाई रहियो आहे जेकी हिन पंहिंजे पुठे जनम में मेड़ी हुई। हिन जनम में थोरो बि पुञ जो कर्म कोन कयो आहे, ईंदड़ जनम लाइ कुझु बि न मेड़ियो आहे। हुन भिखारी खे उहा ई ॻाल्हि चई, तव्हां मुंहिंजे चवण जो मतिलबु ग़लति सम्झो, जेको मूं चवणु चाहियो ते तव्हां उहो कोन सम्झो। राजा शाहूकार जी ज़ाल जी अक़ुलमंदी जी ॻाल्हि ते ॾाढो ख़ुशि थियो। हिन शाहूकार खे चयो त तूं पंहिंजी पत्नी जी ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾे, हाणे बि ठीकु तरह वहिंवार कर। हिन बाद राजा शाहूकार जी ज़ाल खे रेशमी साड़ी सूखड़ी तौरु ॾिनी। पोइ शाहूकार बि दान ऐं धर्म करणु लॻो ऐं अहिड़ी तरह पंहिंजी ज़िंदगी सफ़ल कयई। चओ जय सिया राम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी आहे त इन खे पंहिंजनि सां शेयर कयो। चओ जय सिया राम।